राइटरवाइस में तव्हां सभिनी खे भलीकार। इंडोनेशिया में मुसाफ़िर ॿेड़ीअ में बाहि, 5 ॼणा फोत, 41 अञा ताईं लापता। इंडोनेशिया जे साम्हूं समुंड इलाइक़े में हिकु मुसाफ़िर ॿेड़ीअ में ओचितो बाहि लॻण सबबि अफ़सोसनाक हादसो पेश आयो, जंहिं जे नतीजे में घटि 5 माण्हू फोत थी विया, जॾहिं त 41 मुसाफ़िर अञा ताईं लापता आहिनि। इंडोनेशिया जे इलाइक़े ॻोल्हा लाइ बचाव वारे इदारे मूजिबि हादसे खां पोइ इमदादी टीमियूं, सामूंडी गार्ड, रेस्क्यू एहलकार वॾे पैमाने ते सर्च ऑपरेशन में मसरूफ़ आहिनि त जीअं लापता माण्हुनि खे जल्द खां जल्द ॻोल्हे सघिजे। इब्तिदाई रिपोर्टनि मूजिबि ॿेड़ीअ में बाहि लॻण सबबि अञा ताईं मालूम न थी सघी आहे, जॾहिं त लाॻापियल इदारनि वाक़े जी जाच शुरू करे छॾी आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त जाच मुकमल थियण खां पोइ बाहि लॻण जी असुल बाबति हितमी ॼाण साम्हूं अची सघे। हीउ हादसो सामूंडी सफ़र दौरान हिफ़ाज़ती इंतज़ामिया बाबति केतिरा ई सुवाल उथारे रहियो आहे। असांजे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं असांजे हिन पेज खे फॉलो कयो। पंहिंजी राय कमेंट्स में ज़रूरु कयो।